अॼु कंहिंखे फोन कयां कल्ह गुलाब ॾाढी करे आ मूंसां अलाह करे हथ अचे न छॾियांसि सॼे होटल जा थाम दोराया अथनि मूंखे मूं ग़रीब मोलाई माण्हू अॼु बि रुपयो कोन्हे कंहिंखे चवां चांहि प्यारे सुबुह सां निकिरी आयो आहियां न दीदार मला थो नज़र अचे न उड़ी हा यार फिदा कास केली दीदार बि शादीशुदा माण्हू 50 मिले थो घर गुलाब बि घर फिदा कास केली छड़ो आहे मूं वांगुरु फिदा खे फोन थो कयां हा अॼु चवांसि अचो ख़ासि केली होटल ते असांखे जी चांहि प्यार हा अलाह करे काल वञे ओ वही वही ना जैसा जो कम पको हल बा ठगन जे टोले जी फोन हाँ हाँ खणो खणो अलाह खणो दुनिया के ठगी ना वतन असां गला छा हेलो हेलो हाँ फिदा दादलो तो करे दादलो जी जी फाटक ते बा फाटक ते मूंखे ख़बर आहे तूं फाटक ते ई पियो हूंदे चढ़े माण्हू जो ॿियो कहिड़ो कमु आहे बा राति तुंहिंजो गाब ॾिठो अथमि अब हिते ख़ासि केली होटल ते अचे त ॿुधाए थो न अलाह जो कदा अच्छा बिल भरींदे त पोइ उहा ॻाल्हि करे इहे न त वरी असां ठगियो वरी वञी असां ताम थो रहे ठीकु आहे पोइ असां अचूं अची थो ईअं कर वारो कर अचूं लाए काॾियो अञा ताईं कोन आयो मथे में ॾाढो सूर आहे सुबुह सां उथूं था न चांहि जो टुक छा कहिड़ी ज़िंदगी आहे असांजी बापदा छा ला ख़ुशी ते वेठे अलाह वटि ॾाढो इंतज़ारु कराई रोड ते बीठो लोड़ा पियो हणा बाबा तुंहिंजे इंतज़ार में बीठो न फोन में घरां निकिरी आयसि अॼु सिक लॻी तुंहिंजी मां जो पिता कासगलीअ खे फोन कया तो बि घणनि खे ठगियो आहे पर असां उहे कोन अरे भाउ खे ठॻियो आहे यानी ठग कोन थो नज़र अचे गुलाब हा। गुलाब कल्ह मूंसां कहिड़ो गुल बदल गई जब वगो गड़ी ने भत दे दो या बुराई होती बना तो आर्डर वार्डर पे देने आ खोड़ पानी वाली घड़िया ए दोस्त मुझे आयो वो पानी में कम ना रंदी पुट मानी मानी खाईंदा मानी मतलब नमाज कोन पढ़ंदा हुआ जुमे जी नमाज मानी करो बाबा मानो बोल नमाज पढ़े और मानी मानी खाई वुजू करे मस्जिद में को टिट वही हो टिट वही नमाज में टाइम पियो है कम जरा से बुराई को पे कम करता यार कमाल करे घरी किथे फट सही तो चवई तो मानी ऑर्डर करे जान चले है मानी भी दी मतलब तो अंत फांसी जो मां कलो को जिक्र न कजा भी माने सा चुप हाँ मुझे भी मार हाल आखिर कर तू हल थोड़े से नहीं तू हल इन्हनि बि घणनि सां कई आहे पर अॼु जेका असां इन्हनि सां कंदासीं सॼा कुटड़ी वारा ॾिसंदासीं अलाए छा था चवनि छा था सोचनि माण्हू त भला आहिनि अहिड़ो गुलाब वारो कमु कोन कंदा अहिड़ो गुलाब करे पानी खावां पोइ ॾिसूं था अलाह भलाई कंदो ताजी वञो ॾाढी भली चई अथनि हेॾे केॾी महिल आया आहिनि हल भणा जा पुट मरी वियुसि बुख ते अॼु हुन सां अॼु नवां ठग विहारी वेठो आहे मरी वियासीं बा हिते हिते गुलाब आयो आहे गुलाब अरे गुलाब काॾे ही काॾे भॻो थो वञे यार माण्हू सही न किथे भॼी कराई न नसीब असांजा फिदा खे अलाह साईं हयाती जे बरकत विझे रोज़ी रोटीअ में रबो करीम असां ॼण दोस्त जो ख़्यालु करे थो अदा इहो हाणे फिदा तव्हां घणी खनि वेहो मां चांहि चवांसि मां हितां 2 मिंटनि में मोटी ATM तां थी जा अदा हाणे तव्हां हीअं कयो 2 मिंट वेहो मोटी थो अचां न हाणे कीअं वेहो न मां मिंट बिल भरे
ख़बर है मां वाइदो तो के गुलाब खे वठी मोटी हो जाए ता गुलाब गुलाब खे बि ख़बर आहे उहे तव्हां ॿई आहियो ठग गुलाब खे पैसा चया में अलाए खणी ईंदो अलाए न हमने ॿुधाई जे न बाबा 10 मिंट ख़बर आहे मूंखे तुंहिंजो एटीएम किथे आहे ऐं हल काउंटर ते पुराण नूर जो बाबा काउंटर ते हल ॻाल्हि ख़तमु बाबा या कड़ी बदले मां इज्जत आ यार माण्हू एटीएम ना थी जा नूर जो कसम हमने बीस न यार ये कीअं था कयो मोटी तो जाना एटीएम ता थी जा नूर जो कसम सुबुह ना उठ बटो ई विसरी वियो न सवेल तो चयो पिए न त अॼु जुमो आहे नमाज़ पढ़ंदो हा उहा जुमो आहे एटीएम बंदि आहिनि तोरो खीसियारो ये एटीएम न कर ख़बर आहे तो वटि पैसा आहिनि तूं भरी असां वटि कारी वारा कका ई नांग वेठा थी खीसे में तव्हां छड़ो 5 मिंट हिते बीहो मां अचां थो न इज़ी पैसे नाले खां थी डिवाइस होल्डर वारा बेनज़ीर वारा पैसा था हलाए उन्हनि खां 500 वठी थो अचां बाबा बिल घणो थियो 900 रुपया 900 चाॾी वञा अॼु न ॾींदा तव्हांखे कुटी थी करे रोज़ थी करा कोन्हो थो कयां माण्हुनि खे ॻोल्हे ॻोल्हे वठी थो अचां कल्ह गुलाब मुंहिंजी बेइज़ती करे हिन महिल लाठी भॼी वई अॼु सुबुह खां गुल बदल ॾिना 400 रुपया त सब्जी वठी वञाए ना मोटल अधु त गंजो करे छॾियो अथई पादर हणी हणी अॼु वरी पादर हणंदी मां अचां थो न मोटी थो वञा मोटी ॾे ख़बर आहे मेरे ईअं थो भाई हा भई वाह अॼु ठगनि खे ठगी आयासीं न पाण मथां न वञी मुर्शिद ॾाढी करे विया अॻिते लछणनि जा ख्वाब ई न ॾिसंदुसि मां बि न छॾिया पुट फाटक ते ज़रूरु ईंदो आहियां